दाद लगारी वेझो ॻोठ राणू मेहर जे भाउ राणू मेहर जो मंगराड़ बिरादरी के घर मथां मुबैना हमले ख़िलाफ़ मंगराड़ बिरादरी तरफां दाद लगारी थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हमले में ज़ख़्मी थींदड़ मोहम्मद आलम ऐं मुर्तज़ा मंगराड़ चयो त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए असांखे धमकियूं ॾेई रही आहे। उन्हनि एसएसपी घोटकी खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। नवाबशाह में मेडिकल स्टोर तां फुर वाक़े ख़िलाफ़ केमिस्ट एंड ड्रग्स एसोसिएशन ज़िले नवाबशाह तरफां पीपल्स मेडिकल अस्पताल आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जे अॻुवाण दिलदार रिंद यूसुफ आराई ऐं ॿियनि चयो त सकरन रोड ते क़ाइम सुपर मेडिकल स्टोर तां नामालूम फोरू दुकान मालिक सोहेल शेख खां 70 लख रुपया रोक रक़म फुर करे फरार थी विया। वाक़े खे 8 ॾींहं गुज़रण बावजूद जवाबदार गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। हुननि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त फुर थियल रोक रक़म वापसि कराई वञे। हारूशाह जे प्राइमरी स्कूल में नामालूम चोर पखा सेवर ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते उस्तादनि चयो त नामालूम चोर स्कूल में पखा सेवर ऐं ॿियो सामान चोरी करे विया आहिनि। उन खां अॻु बि स्कूल में नामालूम चोर सोलर प्लेटूं पखा ऐं पाणीअ वारी मोटर चोरी करे विया। उन्हनि पुलिस इख़्तियारियुनि ऐं तालीम खाते खां मुतालबो कयो त चोरी थियल सामान वापसि कराए स्कूल में चौकीदार मुक़ररु कयो वञे। गोहारा में एसएसपी ठठो की हिदायत ते मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई। पुलिस कार्रवाई दौरान एक औरत समेत 2 मंशियात विकिरो कंदड़नि खे कच्चो शराब समेत गिरफ़्तार करे वरितो। मंशियात वापराईंदड़नि जी सुञाणप मोहम्मद मल्ला, माई हनीफ़ा ऐं रसूल बख्श मल्ला जे नालनि सां थी। वाक़े ख़िलाफ़ धारदार केस दाख़िल। फ़कीराबाद के ॻोठ नसीर फ़कीर जलालाड़ी में घरू अणबणत 16 वरियनि की शादीशुदा नारी नाज़िया ज़ाल इम्तियाज़ शेख मीरवा केनाल में टिपो ॾेई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। वारसनि मूजिब धीअ जो ज़हनी तवाज़ुन सही न हो। सुबुह सवेर धीअ ख़ुदकुशी करे छॾी। लाश की ॻोल्हा जारी आहे।